जय झूलेलाल। बाल दिवस जे अवसर ते फैंसी ड्रेस प्रतियोगिता आयोजित कई वई हेमूनगर में। त पूज्य सिंधी युवा विंग हेमूनगर इकाई द्वारा 14 नवंबर बाल दिवस जे अवसर ते सिंधी धर्मशाला हेमूनगर में 3 माह खां वठी करे 10 वर्ष जे ॿारनि ताईं फैंसी ड्रेस प्रतियोगिता आयोजित कई वई। कार्यक्रम जी शुरुआत भगवान झूलेलाल जन जी फोटो ते माल्यार्पण करे दीप प्रज्वलन करे कई वई। महिला विंग द्वारा भगवान झूलेलाल जा भक्ति भरियल भॼन गाया विया ऐं भगवान झूलेलाल जी धुनी लगाई वई। भक्ति भरियल माहौल में 54 ॿारनि फैंसी ड्रेस प्रतियोगिता में पार्टिसिपेट कयो, जंहिंमें अलॻि अलॻि संदेश ॾींदे हुए ॿार सामने आया। 3 माह जो ॿारु भगवान कृष्ण ठहियो हुयो, हिकु ॿारु गुरु नानक देव जी ठहियो हुयो, पौड़ी पढ़ी करे आयो, सिंधी भाषा में ॿुधायईं। हिकु बालिका साफ़ सफ़ाई जो संदेश ॾींदे हुए साफ़ सफ़ाई गाॾी खणी करे निकिती ऐं जनता खे संदेश ॾिनई। पंहिंजे घर जे, पंहिंजे वार्ड खे, पंहिंजे मोहल्ले खे, पंहिंजे शहर खे, पंहिंजे प्रदेश खे सभिनी खां सुंदर ठाहिणो आहे। कचरा पेटीअ में ई विझणो आहे ऐं सफ़ाई कर्मी अचे त उनखे कचिरो ॾियणो आहे। हिकु बच्ची कानून जी देवी ठही करे आई ऐं संदेश ॾिनई त मां अखियुनि में पटी ज़रूरु बंधी आहे, पर मां अंधी न आहियां, मूंखे सभु कुझु ॾिसजंदो आहे। इंसाफ़ में देरि थी सघे थी पर इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। हिकु नंढो ॿारु श्रवण कुमार ठही करे आयो, कांधे ते कमर ते रखी करे पंहिंजे अंधे बूढ़े माउ पिता खे तीर्थ यात्रा कराइणु निकितो। हिकु बच्ची पॉलिथिन जो प्रयोग न कजे हिन जो संदेश ॾिनई। हिकु ॿारु जल ई जीवन आहे, उन जो दुरुपयोग न कयो, हिन जो संदेश ॾिनई। हिकु ॿारु पर्यावरण जो संदेश ॾिनो त पेड़नि खे न कटियो, पेड़ आहे त जीवन आहे। हिकु बच्चीअ बेटी है तो कल है, बेटी पढ़ाओ जो संदेश ॾिनई। कोई चाचा नेहरू ठही करे आयो, कोई स्पाइडरमैन ठही करे, कोई बाजीराव सिंघम ठही करे, कोई दबंग ठहियो त कोई शिरडी जो साईं बाबा ठहियो त कोई झांसी जी रानी ठही, कोई एयर होस्टेस ठही त कोई सपननि जी परी ठही त कोई ट्रैफिक सिग्नल वारो ठहियो त कोई बच्ची महांगी ठही। हिन ई तरह हर बार कुझु न कुझु संदेश ॾिनो। हिन प्रतियोगिता जा 3 जज हुया, रिंकी डोडेजा, पूनम नायर, विनोद जीवनानी। 3 जज कश्मे हुया त कहिड़े ॿार खे फर्स्ट, सेकेंड ऐं थर्ड जो पुरस्कार ॾिनो वञे। हर ॿारु पंहिंजे पाण में हिकु बहितरीनु परफॉर्मेंस ॾिनी अथई ऐं पंहिंजी ड्रेस जे माध्यम सां संदेश माण्हुनि खे ॾिनो आहे ऐं पंहिंजी ओर आकर्षित कयो आहे। लेकिन प्रतियोगिता में आख़िर कंहिंखे न कंहिंखे त विनर ठहिणो ई हुयो। ॾाढी देरि ताईं सभिनी जो संदेश ॿुधियो वियो, ॿारनि खे ॾिठो वियो। आख़िर में जेको रिज़ल्ट आयो उन में फर्स्ट इनाम पायल पोपटानी, सेकेंड इनाम अंशिका अरोरा, थर्ड इनाम तनीश राकेश खे मिलियो ऐं बाक़ी सभिनि ॿारनि खे सांत्वना पुरस्कार ॾिनो वियो। सभई ॿारनि अॼु जे हिन कार्यक्रम जी भूरी प्रशंसा कई ऐं वॾनि बि प्रशंसा कई ऐं युवा टीम खे वाधायूं ॾिननि, जिन्हनि बहितरीनु कार्यक्रम ॿारनि लाइ अॼु जे ॾींहुं आयोजित कयो। मंच संचालन अमित लालवानी, विकास खटवानीअ कयो। कार्यक्रम जे आख़िर में आयल सभिनी माण्हुनि लाइ स्वल्पाहार जी व्यवस्था कई वई। हिन पूरे आयोजन खे सफल बनाइण में पूज्य सिंधी युवा टीम हेमूनगर जा अध्यक्ष मनीष मूलचंदानी ऐं उन्हनि जी पूरी टीम ऐं सभई सदस्यनि जो विशेष योगदान रहियो। जय झूलेलाल।